दीवाना ओ लगी तुझी तार दुनिया में उहे दीवाना अची सभिनि खे तो लज न कयो मुंहिंजा मुला जेको गॾु पढ़ाए ॾाढियां पढ़ाए उनजी तार मदीने वारे साईं सां इश्क वारी मिलाए छॾियां लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना ओ लगी तुझी तार आजन के अञा खुली पड़ा लगी तुझी तार आजन के दुनिया में उहे दीवाना असहाबी पेरो नंबर प्यार में हा परवाना ओ लगी तुझी तार जन के यार यमन हो काथे अवेस करनी की बुदो यार यमन हो काथे अवेस करनी की बुदो मोत्यो मदी ने मदसी मोत्यो मदी ने मदसी मदनीय जा आस्ताना मुझा मौला जो को रण करे सुभान अल्लाह ते प्रिय जे आस्थान जो उनके भी दीदार न थी पुछाओ न लगी तुझी तार दुनिया में उहे दीवाना आपने मुझे दिल पर नबी जो हुस्न दिठो आ उनन के खबर आ त प्रिय जो मकाम छाए दादा सुभान अल्लाह मुझे दिल पर नबी जेवे जो मुझे महबूब जी पाक रानी वेठी आ जे जो नालो हजरत अम्मा आशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा है मुझे प्रिय जेवे जो वेठी आ मुझे प्रिय के हथ बदी अर्जी करे या रसूल अल्लाह इजाजत मिले त मां हिकड़ो अर्ज कया तवज्जो आए हजरत अम्मा आशा सिद्दीका तो असा मोमिनन जी अम्मा मुझे मुस्तफा जी पाक रानी महबूब के अर्ज करे महबूब इजाजत मिले त मां अर्ज कया चो आशा छा थी चवे ओ मुझा दिल पर नबी अवा नबियन जा सरदार आयो पो दुनिया में जदे भी हुस्न जो मिसाल दिनो वींदो आ हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न जो मिसाल दिनो वींदो आ नबियन जा सरदार अवायो अवा जो मिसाल छो न छो दिनो वने मुझे महबूब रसूलुल्लाह फरमायो ओ आशा मां प्रिय जो हुस्न दिसे तमा देखारिया दादा तो जाओ इन वॾे डबे के थोड़ो इन विच जमात दे मुंह करे माला रथी इन वॾे डबे के थोड़ो इन जमात विच दे मुंह करे इन फेराए क्या गिरी न पोइ त भराए न वठी वरी हाय तो सही आ बस ॾाढे हलण करे सुभान अल्लाह जो तवज्जो आहे महबूब फरमायो ओ आशा मां महबूब करीम जो हुस्न ओ महबूब वारो कयो मेहरबानी कयो सजी इन जिंदगी में तड़पंदे ही जिंदगी गुजरी आ त मां पांजे महबूब जो असल नूर दिसा असल महबूब जो हुस्न दिसा मुझे दिल पर नबी फरमायो ओ आशा अंदर कमरे जे अंदर आ मुझे महबूब करीम नबी जे सरदार जी आमद थी आ अंदर कमरे जे अंदर आया हेडा हजरत अम्मा आशा सिद्दीका भी आई जिए जो अंदर कमरे में दाखिल थी आ छा दिसे त मुझे महबूब जे चेहरे मुबारक जो नूर वधण लगो वधंदो रहो एतरो नूर वधियो सजो कमरो नूर सां भरजी वियो हजरत अम्मा आशा सिद्दीका कमरे का ड्रोड़ पाए बाहर भगिया
कमरे का बाहर भजी वही कमरे का बाहर डोड़ पाए निकती कुछ घड़िन का बाद में मुझो दिलबर नबी बाहर आयो आशा तू बीठी न भला जल्दी कमरे का बाहर आई अर्ज के या रसूल अल्लाह अवां जे नूर के दिठो अवां जो नूर एतरो वधियो सजो कमरो गाढ़ो लाल थी वियो मां तुम झट पींदस मां इन नूर में सड़ी न वञा इन जे करे परी बार मां ड्रोड़ पाए निकरी आयऊं तो मुझे दिलबर नबी फरमायो शान वणई तरड़ करे सुभान अल्लाह ते जा महबूब तो फरमाए ओ आशा अल्लाह ताला मां दिलबर नबी जे मथा 70,000 पोशाकुन में मां महबूब के रब करीमन ढके मोकलियो अञा त मां हिकड़ी पोशाक हटाई त तू मुखे ॾिसी न सघी अञा त मां हिकड़ी पोशाक हटाई तू मां महबूब जे नूर खे ॾिसी न सघी तू मां महबूब अञा त इहा हिकड़ी पोशाक आई पाण फरमायो जेकॾहिं मां पंहिंजो पोशाकूं हटायां त मुंहिंजो दीदार केरु करे सघंदो हाय हाय कुर्बान मुझे मुस्तफा तदे त आशिक चयो लैला ले हिक मजनू अरे मदनी ले मुल्क चरियो लैला ले हिक मजनू मदनी ले मुल्क मुझो प्री उहो आहे जे मथा वण भी आशिक हा अरे मुझो प्री त उहो आहे जे मथा जंग जा जानवर भी आशिक मुझो प्री उहो आहे जे मथा खुद खुदा भी आशिक लैला ले मदनी ले मुल्क चरियो सिका जन जे सीने में तन के कंदा छाताना ओ लगी तुझी तार आजन के जो लगी तुझी आजन के दुनिया में उहे दीवाना ओ लगी तुझी तार आजन अज मुझे पीरन जे पीर जी यारियां अदा यारी बारी जन तुझी कईया यारी